वोट तो उन्हीं खे ॾियूं था। पीपुल्स पार्टी कम भी करे थी, पर ख़बर ना आहे, नज़र नथो अचे इहो जेको कमु थिए पियो। तव्हां ॾिसी वठो, ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। ॿियो मसइलो न आहे, स्कूल वारनि लाइ ट्रैफिक जाम थी वेंदी आहे, हेॾां होॾां चई चई थकी पियो, पर केरु माना ॿुधे ई कोन थो। बसि पंहिंजे पाण में लॻा पिया हूंदा आहिनि, ईंदा आहिनि कमु कॾहिं हलिया वेंदा आहिनि। गलियुनि जी अहिड़ी हालत आहे, गलियुनि खे छॾो, गलियुनि खे मुंहुं ॾेई वेंदो आहे। रोड ई अहिड़ी हालत आहे, मेन रोड आहे। घटि मां घटि 10 खां 12 साल थियण वारा आहिनि। 3 दफ़ा मंज़ूर थियो आहे, पर का ख़बर न आहे मंज़ूर कीअं थियो। पैसो बसि इहे वीचारा खाए वेंदा आहिनि। उहो त गवर्नमेंट ॾींदी आहे, पर इहे वीचारा छा करे थो सघे माण्हू। वोट बि त पीपल्स पार्टी खे ॾियो था। वोट तो उन्हीं खे ॾियूं था। पीपुल्स पार्टी कम भी करे थी, पर ख़बर ना आहे, नज़र नथो अचे इहो जेको कमु थिए पियो। तव्हां ॾिसी वठो, हिते असांजा चेयरमैन आहिनि, उहो बि कुझु नथा कमु कराइनि। के कमु जो असां चवंदा आहिनि, उहो असांखे रुखो जवाबु ॾिया, धमकियूं बि ॾींदा आहिनि। माफ़िया में आहिनि हिते। ॿियो रोड यानी 15-16 साल थी विया आहिनि, केतिरे ठहियो ई न। बज़त ईंदो आहे, खाई वेंदा आहिनि, रोड ठहंदो कोन्हनि। हिते जेको आहिनि चेयरमैन आहिनि, हे सबरार सभु उहो ई आहिनि। कमु थिए ई कोन था। आसरा ॾींदा आहिनि, असांखे हिकिड़े आसरो ॾिनूं, वता 3 महीननि में पानी मिलंदो, वो भी न मिलो। रोड से पानी ज़ाया पियो थिए। ये रोड बहुत अरसे से बहुत ख़राब है, बहुत लोगों को दुश्वारी है, यहाँ टिकटें भी लगते हैं, हालात बहुत ख़राब हैं। लिहाजा मेहरबानी करें, इसको रोड को सही कराएं। साईं पहिरियों त असां अचंदा हिते इलाही तकलीफ़ आहे। तव्हांखे अञा ख़बर न आहे, कल्ह तव्हां अचो आहे त हीअ सॼो पाणी जेको घरनि में मिठो पाणी हूंदो आहे, उहो ज़ाया थींदो आहे। अॻियो नालो भॻो पियो आहे। उहो ॿिए ॾींहुं 3 ॾींहं हिते हीअं वाह पाणी जो। हिते उन ॾींहुं बि इहे छोकिरी हुई, नंढड़ी मासूम हुई, बाइकार आहे, हिते ईअं कल्टी खाधी हुन बाइक, हुन नंढड़ी हिते मथो फाटी पियो। 7 लाख 8 टाका हुन असांजा रश्के वारनि खणी हलिया वियासीं। एतिरी तकलीफ़ आहे हिते। असां त चवंदा त रश्के वारनि जी छा, असां जेकी आवाम जेकी अचे थी उन्हनि खे बि ॾाढी तकलीफ़ आहे।